सत पद अग में वालियम निकिरी चुका आहिनि, जंहिंजो नालो रखियो वियो आहे छो जो कई कोट ते हे सॼो हलियो आहे। अनेक प्रकार प्रभु की रचना। मां थोड़ो उदाहरण ॾेई करके इनखे अर्थ खे ज़ाहिर कयां। जीअं अघाड़े रहरा साहब खां पोइ असांजा प्यारा साईं शिषपाल साहब शर्मा जन उदाहरण ॿुधायो भई कंहिं सेठ चयो त मूंखे संत खे ॿुधाए पियो हे फैक्ट्रियूं आहिनि हे आहिनि, त संत उहो दुनिया जो नक्शो ॾेखारियसि भई हिन में ॾेखारे त साईं उहो तुंहिंजो ॻोठ काथे आहे? श्री राम श्री राम। ॾिसण जे लॻो त उन में उहो परदेशी कोन हुयो। श्री राम राम। हेॾी वॾी दुनिया में बस उनजो अहंकार दूर थियो। अरे छा ॿोले थो पियो? इन अहंकार जे दूर करण जे लाइ असांजो प्यारो परमानंद पंजवाणी साहिब छल न विसरे। प्रोफेसर साहिब विषय जी टॉपिंग ते गहराई सां उन विषय खे खणी वञे। ॿ टे जेके अभिमान आहिनि हिन शरीर जा उनखे निर्मूल बणाइण जे लाइ प्यारो छा चवंदो हो? भाई अगरि सुंदरता ते अहंकार अचे भई मां सुंदर आहियां त मां जहिड़ा सुहिणा मुंहिंजे घर में घणा, मां जहिड़ा सुहिणा हरीश नगर में घणा, मां जहिड़ा मां खां वधीक सुहिणा कानपुर में घणा, यूपी में घणा, भारत में घणा, विश्व में घणा। अड़े तुंहिंजो कहिड़े सुहिणाप जो अहंकार आहे? हा हा हा। मां चवां मां बलवान आहियां, मां जहिड़ा बलवान मुंहिंजे घर में घणा, संदसि भाव पंहिंजी बलवानी में हरीशनगर में घणा। मां चाहींदी ते त मां धनवान, मां खां वधीक हरीशनगर में धनवान घणा, कानपुर में घणा, प्रदेश में घणा, भारत में घणा। तुंहिंजो अहंकार घणो? श्री राम राम। उन्ही ते त जेको कॾहिं कॾहिं कोई सत्संग करण वारो चई विझे बाबा माण्हुनि खे अॼुकल्ह सत्संग सां प्यार ई कोन्हे। ओहो सत्संग सां कलयुग में एतिरो प्यार आहे, एतिरो प्यार आहे। मां जे लाइ उदाहरण पेश कयां। श्री राम। अॼु लखां ख़ल्क सत्संग में डोड़दी पहुचे थी। भगवान खे इहे दृश्य मिलंदा हूंदा जेकॾहिं कॾहिं सत्संग कंहिंजन में पहुता हूंदा त। 3 घंटा शाम जो सत्संग आहे, 3 घंटा सुबुह जो सत्संग आहे, दौड़दी ख़ल्क पहुचे थी मतलब जाइ मिले या शल अॻियो वेहूं असां। श्री राम श्री राम। लखां ख़ल्क त असांजो इहो कंहिं बि शास्त्र जो इतिहास ई कोन्हे। श्री राम श्री राम। गुरु लज रख दो, गुरु लज रख दो। श्री राम श्री राम। गुरु सदाई लज रख दो, सदाई लज रख दो। मुंहिंजा प्यारा सज कोटि अॼु ताईं कोई इतिहास कोन्हे जो कंहिं ऋषि मुनि वटि हेॾा हेॾा महान ऋषि मुनि आहे जंहिं वेद शास्त्र ॾिना त कंहिं वटि लख ख़ल्क गॾु थी हुजे सत्संग ॿुधण लाइ। हाणे ते प्रश्न खड़ो थिए त अॼु जी आदमशुमारी घणी आहे, अॻे घटि हुई? राम छड़ी महाभारत जी जंग लॻी आहे, सॼी विश्व खाली कोन थी वई, अलाए कई करोड़े ख़तम थी आहे। जो चयूं हिकु खूणी लंघे वञे जॾहिं सॼो खूह 60 खूह हथ 60 थियो खूह हेठि हुजे उहो सॼी जंहिंजी धूड़ सां भरिजी वञे तॾहिं हिकु खूण पास थी। पब्लिक न हुई। यादवनि जो कुल छड़ो 56 करोड़ हुयो, हिकिड़ो कुल हुई। छा पब्लिक न हुई? पर अहिड़ो इतिहास कोन्हे जा त लख ख़ल्क कंहिं सत्संग में वही हुजे सवाइ नेमशाणे जे 88,000 रखीशर गॾु थिया बसि, सवाइ हिकिड़े मिसाल जे।
वो पाण को पुछे तू सत्संगी केतरो थियो आ, तू सत सां अंदर केतरो जुड़िया जो तो वटि ख़ल्क़ ॿुधण अचे। श्री राम श्री राम। हाणे ॿियो पासो अचे त हिते तूं पंहिंजो ढोंग थो करे, ढोंग जो भाव माना पंहिंजी ताक़त थो करे त मां ई संत आहियां, सत्संग सां प्यार न आहे, त उन खे निर्मूल बनाइण लाइ हीअ अष्टपदी आहे। साईं जा प्यारा अखियूं खोल जो मतां चए त कलयुग में कोई संत न आहे। या श्री राम श्री राम। कई कोट आत्म ध्यान धार है। काथे बाबा सभई कूड़ थी वियो आहे, कलयुग में हे कोन्हे। उन जे लाइ सुखमनी में हिकु हिकु पद ॾेई छॾियो, जंहिंखे तूं इहो नामेन थियो बीठो आहे, न कई करोड़े आत्मा जो ध्यान धारे रहिया आहिनि। त साहिब चवंदा कई कोट पार ब्रह्म के दास, कई करोड़े पार ब्रह्म जा दास आहिनि। और जेके परमात्मा जा पार ब्रह्म जा दास बणिया, दास माना जेको मने, दास जी शब्द माना आहे जेको मने। छाखे मने? परमात्मा असांजे हथ में न आहे, परमात्मा जो ज्ञान असांजे हथ में आहे। परमात्मा जे शब्दनि खे, परमात्मा जे ज्ञान जेको मने उहो प्रभु जो दास आहे। जेको प्रभु जो दास आहे पार ब्रह्म खे मने, और तिन होत आत्म प्रकाश, जिन गान खे मनियो उन जी आत्मा खे हृदय में प्रकाश थींदो। श्री राम। मने माना उन अर्थ खे पकड़े हृदय में, उन अर्थ में ही ताक़त आहे। अर्थ ही भगवान आहे। भगवान गीता में लिखे जेको मुंहिंजे हिन शब्दनि जो अर्थ करे ॿुधायो, उन जी महिमा मां ई नथो कयां, जेको गीता जे ज्ञान जी। ओहो, अक्षरनि में जेको ज्ञान आहे उहो ई परमात्मा आहे। ॿियो कहिड़ो परमात्मा जो ध्यानु करणो आहे? शब्दनि जो ध्यानु करणो आहे, ज्ञान जो, शब्दनि जो। गुरु छा चई रहियो आहे, संत छा चई रहिया आहिनि? तिन होत आत्म प्रकाश, उन जे हृदय में आत्मा जो प्रकाश थिए थो, उहो अर्थ प्रगट थिए थो। अर्थ सां, ॼाण सां। ज्ञान हिकु वॾो पावर आहे, ज्ञान हिकु वॾी शक्ति आहे जंहिंखे हृदय में आहे। माना उहो अर्थ, उन शब्दनि जो अर्थ प्रगट थी आयो, बसि इहो ई आत्मा जो प्रकाश आहे। कई कोट तत के बेते, जेके तत जा वेता आहिनि, आत्म तत्व जा वेता, उहो तत्व आहे आत्मा स्वरूप, आत्म देव। सदा निहार एको नेत्रे, जेको उन तत्व खे सम्झा उहो सदाई पंहिंजे अखियुनि में उन परमात्मा खे ई ॾिसंदा। उहो तत्व ई त सभिनी में समायल आहे। श्री राम। उन तत् सत जे आश्रय त हे सॼी सृष्टि आहे, हली रही आहे, उनजो अस्तित्व आहे। सदा निहार एको नेत्रे, कई कोट नाम रस पीवह, कई करोड़े नाम जो रस पी रहिया आहिनि, कई करोड़े। श्री राम। सीमा ही न ॾिनो। अमर भय सद सदही जीवे, वो नाम जो रस पी करके पंहिंजी अमरता प्राप्त करे था वञनि, और सदाई उहे अमरता जे करे जीअरा ई जीअरा, उन जो नालो अमर आहे। कई कोट नाम गुण गावह, कई करोड़े नाम जा गुणानुवाद गाई रहिया आहिनि, और आत्म रस सुख सहज समावे। नाम जा गुण गाई करके पंहिंजे आत्मा में उन रस जो सुख वठी रहिया आहिनि। श्री राम। पिछाड़ी में सुखमनी साहब में आखिरी फतवा में साहबन चयो, अपने जनकों सांस सांस संभारे, पंहिंजे प्यारनि खे पंहिंजे साह साह में संभारे थो। हाणे साह साह में छा संभारे थो? साह ई त उन जो ॾिनल आहे। जेको पंहिंजे साह में उन प्रभु खे यादि करे थो, हरे राम, बस त उन सां सॾ में सॾ छो न? उन जी शक्ति उन जे प्राणनि खे कीअं न मिलंदी? उहो पावर ताक़त कीअं न मिलंदी? या दम जी ताक़त आहे, प्राणनि जी ताक़त आहे। जिन प्राणनि में नाम जो नाम हले थो, जिन मन में नाम हले थो, उन मन खे शक्ति आहे। जंहिं चित्त में प्रभु जो चिंतन हले थो, उहो चित्त विक्षिप्त खां बची करके चित्त में शक्ति पैदा थिए थी, चेतनता जी। श्री राम। राम। हे मुंहिंजा प्यारा, अपने जन को पंहिंजे प्यारनि खे सास सास संभारे, नानक उहे परमेश्वर के प्यारे। उहे परमेश्वर जा प्यारा आहिनि जेके पंहिंजे सास सास में नाम जो सिमरन कनि था। बसि मुंहिंजा प्यारा, त असांखे हिन सुखमनी जे पद मां इहो खणणो आहे, असां प्रभु जा प्यारा थियूं त बसि असांखे भउ ई कहिड़ो आहे, असांखे दुख कलेश कहिड़ो थींदो। प्रभु जा प्यारा थियूं त असां सास सास में नाम खे जपियूं। इहो ई संत असांखे नाम जपाईंदा विया।